नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां सवाल पुछणो आहे। हाँ त कंहिं संत महात्मा जॾहिं शरीर छॾींदा आहिनि, चोलो छॾींदा आहिनि, हाँ तॾहिं चवंदा आहिनि कि हीअ ॾाढी पवित्र आत्मा हुई, हीअ आत्मा परमात्मा में लीन थी वई, हाँ ज्योति ज्योति समाइजी वई। हाँ संतनि महात्माउनि जे लाइ ईअं चवंदा आहिनि। हाँ ऐं वरी जॾहिं सातवां जनम वठी ईंदी आहे, हाँ ऐं तमामु सुठा कुझु कर्म उन्हनि जा ॾिसंदा आहिनि माण्हू, त हाँ चवंदा आहिनि वरी पिछले जनम में कोई संत महात्मा हो। हाँ त जॾहिं उहा आत्मा अगरि परमात्मा में समाइजी वई, लीन थी वई, हाँ त पोइ वरी उहा जनम वठी करे कीअं आई? त थोरो हिनखे क्लियर कंदा। हाँ ॾिसो, जेको पाण माण्हू चईंदा आहिनि न लीन थी वई, लीन थियण जो मतिलबु जे पाण चईंदा आहियूं कि ये त हिकदमि परमात्मा प्यार में लीन थी वई आहे। प्यार में लीन थियण मतिलबु प्यार में हिकदमि खोइजी वई आहे। उनजी प्यार जी प्राप्ति एॾी थी थिए कि इनखे हुन परमात्मा प्यार जे अलावा ॿियो कुझु ॾेखारे में ई नथो ॾे। त उहो थींदी आहे आत्मा जी स्थिति। लीन थियण मतिलबु उहो हिकु स्थिति थींदी आहे जॾहिं आत्मा सभु कुझु भुलिजी करे हुन परमात्मा जे प्यार में ई खोई हुई रहंदी आहे। त कई माण्हू शरीर छॾंदा आहिनि त उहो परमात्मा जे प्यार में खोई करे, मतिलबु उन्हनि जी जेकी अंतिम घड़ी, जेकी अंतिम स्थिति थींदी अथसि न आत्मा जी, वो उन समय परमात्मा प्यार में खोई हुई हूंदी आहे। हुनखे पंहिंजे शरीर संबंधी या सम्झो कोई वॾो गुरु आहे त उन गुरु खे बि पंहिंजे शरीर जी, पंहिंजी कंहिंजी बि ॻाल्हियुनि जी स्मृति न रहंदी आहे। सिर्फ़ु हुनजी स्थिति में छा, अंतिम स्थिति में छा हूंदो अथसि? परमात्मा प्यार। भई मां आत्मा हुन परमात्मा जो ॿार आहियां। जीअं ॿार कीअं माँ बाप जे प्यार में खोई हुई हूंदो आहे न, भई हुनखे ॿियो कुझु बि न खपे, माँ ऐं बाप खपे, बाप खां बि माँ जो प्यार में ज़्यादा रहंदो आहे। त उअं ई जॾहिं वॾा वॾा महात्मा या कोई सुठी आत्मा हीअं इन स्थिति में शरीर छॾंदी आहे परमात्मा जे प्यार में, त हुनखे माण्हू चईंदा आहिनि, हुनजो अर्थ थींदो आहे कि उहा आत्मा परमात्मा जे प्यार में शरीर छॾे छॾे। अर्थात हुनजी हुन समय कहिड़ी अवस्था हुई? लीन अवस्था, परमात्मा जे प्यार में लीन हुई। लेकिन हुन जो मतिलबु इहो न कि वो परमात्मा में वञी करे हली वई। कई माण्हू सोचदा आहिनि लीन थी वई मतिलबु उन में हली वई, उनजे प्यार में उन में ई हली वई। जीअं कई जो ॿ प्यार कंदा आहिनि त उहे हिक ॿिए जे लाइ हली वेंदा आहिनि न, भॼी वेंदा आहिनि हिक ॿिए सां गॾु। त हिन जो मतिलबु इहो न कि हुनजे प्यार में उहा आत्मा वई त हुन में समाइजी वई परमात्मा में, न। हुनजी अंतिम घड़ी अहिड़ी हुई कि सिर्फ़ु परमात्मा प्यार ई हुनखे यादि हुयो। ॿियो जेको चईंदा आहिनि समाइजी वई, भई परमात्मा में समाइजी वई, वॾी जोत में समाइजी वई, नंढी जोत। लेकिन समाइजी वई जो अर्थ थींदो आहे समान, मतिलबु समान स्थिति थींदी आहे न, भई समान स्थिति मतिलबु जंहिंजूं ॿिनि आत्माउनि जी सोचण जी निर्णय शक्ति, उन्हनि जो स्वभाव संस्कार, उन्हनि जी गुण ऐं शक्तियूं हिकु जहिड़ी हुजनि। त अगरि कोई आत्मा हीअं शरीर थी छॾे, उनजी अंतिम घड़ी हीअं हूंदी आहे कि वो परमात्मा समान थी वेंदी आहे। जीअं परमात्मा छा आहे? सुख जो सागर, प्रेम जो सागर, शांति जो सागर, ज्ञान जो सागर, शक्तियुनि जो सागर, आनंद जो सागर आहे न। पाण पढ़ियोसीं न कि परमात्मा जा गुण इहे आहिनि। त उहे ई जॾहिं पंहिंजे अंदरि उहो परमात्मा जो सर्व गुण, सर्व शक्तियूं, जॾहिं उहा स्थिति ईंदी आहे, ऐं सम्झो आत्मा शरीर हुन समय उहो शरीर छॾे छॾे, त माण्हुनि खे छा लॻंदो आहे कि हीअ परमात्मा में समाइजी वई,
लेकिन हुन परमात्मा समान ठही करे पंहिंजो शरीर छॾे छॾी। ईअं थींदो। अच्छा। वो परमात्मा में कोई भी आत्मा समाइजी न थींदी आहे। ॾिसो अगरि आत्मायूं परमात्मा में समाए छॾनि त हिन जो मतिलबु उहो आत्मा त कॾहिं ॿियो शरीर वठी न पाईंदी न। भई अगरि पाणी जी बूंद थिए, सम्झो गिलास भरियल आहे, हुन में पाण पाणी जी बूंद विझूं त उहो बूंद त हुन में हली वेंदी, गिलास में मिक्स थी वेंदी। त उहो ई परमात्मा त एॾी वॾी शक्ति आहे आत्मा ई, लेकिन परम अर्थात ऊची आत्मा आहे जेकी कॾहिं बि हिन धरती ते अची करे जनम वरण वठी करे पंहिंजी जंहिंजी शक्तियूं ख़तम न थींदियूं आहिनि, जंहिंजा गुण ख़तम न थींदा आहिनि, जेकी सदैव पूज्य आत्मा रहंदी आहे, ऊचे ते ऊची। पाण आत्मायूं हिते शरीर वठी वठी करे पंहिंजी आत्माउनि जी शक्तियूं गुण ख़तम थींदा आहिनि, लेकिन परमात्मा खे परमात्मा इन करे चइबो आहे छो जी हुनजी कोई गुण शक्तियूं ख़तम ई न थींदी। छो जी वो पुनर्जन्म में नथो अचे, शरीर नथो वठी थिए। त उअं ई अगरि आत्मा हुन में समाइजी वेंदी, हर आत्मा में पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि आत्मा कहिड़ी बि आत्मा में समाए न सघंदी, छो जी सभिनि में पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियल आहे। इहे त कैसेट सम्झो, एनर्जी सम्झो, लाइट सम्झो। दुनिया में एतिरी पॉपुलेशन, जनसंख्या एतिरी वधे पई, अगरि आत्मा परमात्मा में समाइजी वञे त एतिरा माण्हू कीअं वधंदा? हा, सही ॻाल्हि आहे। ॾिसो, हा, पाण एॾा दिन प्रतिदिन एॾा माण्हू वधनि था, छो था वधनि? ज़रूरु शरीर छॾे करे ॿियो शरीर वठनि था न। ऐं ॾिसो अॼुकल्ह केॾा, पहिरियों त वरी बि घटि हुया, अॼुकल्ह जॻह जॻह ते सत्संग था हलनि, जॻह जॻह ते वॾा वॾा गुरू सभिनि जा वेठा आहिनि। हिकु परिवार में 4 ॼणा हूंदा त चइनिनि जो अलॻि अलॻि गुरू आदि या देवी देवताउनि खे मञंदा आहिनि। त ज़रूरु उहा सुठी आत्मा शरीर छॾे करे ॿियो शरीर वठी करे धरती में आहे, धरती ते जन्म वरितो अथई, तॾहिं त एॾा सारा वॾा वॾा गुरू संत बि वधनि था न। दिन प्रतिदिन पाण ॾिसूं था न, पहिरियों थोरी हूंदा हुआ। पहिरियों त हिकु शिव परमात्मा जी भक्ति कंदा हुया, पोइ देवी देवताउनि जी। अॼुकल्ह त ॾिसो सभिनि जा गुरू कयल आहिनि, त इहे कीअं था वधनि? ज़रूरु उहा सुठियूं आत्मा शरीर छॾे करे ॿियो शरीर वठनि थियूं, तॾहिं हिन दुनिया में खे अञा बि हले थी, एॾे दुख में बि। ठीकु आहे? हा, थैंक यू।